ओम शांति। जेॾी महिल तारीख़ 23/3/2024 मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठे मिठे ॿार जे बाप ऐं दादा ॿई निरंकारी आहिनि, निष्काम सेवा कंदा आहिनि, पंहिंजे लाइ कोई लोभ न आहे। ईअं तव्हां ॿार बि बाप समान ठहो। प्रश्न: ग़रीब निवाज बाप ग़रीब ॿारनि जी तक़दीर कंहिं आधार ते ऊच ठाहींदा आहिनि? उत्तर: बाबा चईंदा आहिनि, ॿार घर में रहंदे सभु कुझु संभालंदे सिधा बुद्धि सां इहे ई सम्झो कि सभु कुझु बाबा जो आहे। ट्रस्टी थी करे रहो त तक़दीर ऊची थी वेंदी। हिन में ॾाढी सचाई खपे, अंदर जी ॾाढी सचाई खपे। पूरो निश्चय हुजे त जीअं यज्ञ सां पालना थींदी रहंदी, घर में ट्रस्टी थी शिव बाबा जे भंडारे सां खाईंदव। बाबा खे सभु सच बतलाइणो आहे। बाबा चईंदा आहिनि, ॿार घर में रहंदे सभु कुझु संभालंदे सिधा बुद्धि सां ईअं ई सम्झो ये सभु कुझु बाबा जो आहे। ट्रस्टी थी करे रहो त तक़दीर ऊची रही वेंदी। हिन में ॾाढी सचाई खपे। पूरो निश्चय हुजे त जीअं यज्ञ सां पालना थींदी रहंदी आहे, घर में ट्रस्टी थी शिव बाबा जे भंडारे सां खाईंदा। असांखे ईअं लॻंदो जी शिव बाबा जे भंडारे सां खाऊं था। बाबा खे सभु सच ॿुधाइणो पए। ओम शांति। भक्ति मार्ग में सत्संग सां इहा ज्ञान मार्ग जो सत्संग विचित्र आहे। तव्हांखे भक्ति जो अनुभव त आहे, ॼाणंदा आहियो अनेकानेक साधु संत भक्ति मार्ग जे शास्त्र आदि ॿुधाईंदा आहिनि। हिते त बिल्कुलु ई अलॻि आहे न। हिते तव्हां कंहिंजे साम्हूं वेठा आहियो, डबल बाप ऐं माउ जी। हुते त ईअं न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हिते बेहद जो बाप बि आहे, मम्मा बि आहे, नंढी मम्मा बि आहे। एतिरा सभु संबंध थी वेंदा आहिनि। हुते त हीअं कोई संबंध न आहे, न कोई उहो फॉलोअर्स ई आहिनि। उहो त निवृत्ति मार्ग वारा, उन्हनि जो धर्म ई अलॻि आहे। तव्हांजो धर्म ई अलॻि आहे। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न, इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। लौकिक बाप सां अल्पकाल क्षणभंगुर सुख हिकु जन्म जे लाइ मिलंदो आहे। पोइ नयो बाप नई ॻाल्हि। हिते त लौकिक बि आहे, पारलौकिक बि आहे। पोइ इहा अलौकिक बि आहे न। लौकिक सां बि वरसो त मिलंदो आहे, पारलौकिक सां बि वरसो मिलंदो आहे। बाक़ी अलौकिक बाप आहे वंडरफुल, इन सां कोई वरसो न मिलंदो आहे। हा, इन्हनि द्वारा शिव बाबा वरसो ॾींदा आहिनि। ब्रह्मा बाबा द्वारा शिव बाबा वरसो ॾींदा आहिनि। हिन करे उन पारलौकिक बाप खे ॾाढो यादि कंदा आहिनि। लौकिक खे बि यादि कंदा आहिनि, बाक़ी हिन अलौकिक ब्रह्मा बाप खे कोई यादि न कंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहे प्रजापिता ब्रह्मा आहे। ये कोई हिकु जो बाप न आहे। प्रजापिता ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर शिव बाबा खे ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर न चईंदासीं। लौकिक संबंध में लौकिक फादर ऐं ग्रैंड फादर हूंदा आहिनि। शिव बाबा खे ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर न चईंदासीं। लौकिक संबंध में लौकिक फादर ऐं ग्रैंड फादर हूंदा आहिनि। हिते आहे ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर ब्रह्मा। ईअं न लौकिक खे न पारलौकिक खे चईंदासीं। हाणे अहिड़ो ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर सां पोइ वरसो मिलंदो न आहे। इहे सभु ॻाल्हियूं बाप वेई सम्झाइनि था। भक्ति मार्ग जी त ॻाल्हि ई न्यारी आहे न। ड्रामा में उहो बि पार्ट आहे जो पोइ हलंदो ई रहंदो आहे। बाप बतलाईंदा आहिनि तव्हां कीअं 84 जन्म वरिता आहिनि। 84 लख न चईंदासीं। बाप अची करे सॼी दुनिया ऐं असांखे राइटियस ठाहींदा आहिनि। हिन समय धर्मात्मा कोई ठहींदो न आहे। पुण्य आत्माउनि जी दुनिया ई ॿी आहे। जिते पाप आत्मायूं रहंदियूं आहिनि उते पुण्य आत्मायूं न रहंदियूं आहिनि। हिते पाप आत्मायूं आहिनि। पाप आत्माउनि खे ई दान पुण्य कंदी रहंदियूं आहिनि। पुण्य आत्माउनि जी दुनिया में दान पुण्य आदि करण जी दरकार ई न हूंदी आहे। हुते इहो ज्ञान रहंदो न आहे कि असां संगम युग ते 21 जन्मनि जो वरसो वरितो आहे। न, इहे ज्ञान हिते बेहद जे बाप सां असांखे मिलंदो आहे, जंहिंसां 21 जन्मनि जे लाइ
सुख हेल्थ वेल्थ सभु मिली वेंदी आहे। 21 जनवरी जे लाइ सुख हेल्थ वेल्थ सभु मिली वेंदी आहे। हुते तव्हांजी आयु वॾी हूंदी। नाम ई आहे अमरपुरी। चईंदा आहिनि शंकर पार्वती खे कथा ॿुधाई। सूक्ष्म वतन में त इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि, सो बि अमर कथा हिक खे थोरी ॿुधाई। इहे त भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि जिते हाणे बीठा आहिनि। सभिनि खां वॾो गपोड़ो ईश्वर खे सर्वव्यापी चइणो आहे। इहे डिफेम कंदा आहिनि। बेहद जे बाप जो विश्व तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदो आहे, उन जे लाइ तव्हां चई ॾींदा आहियो की उहो सर्वव्यापी आहे, ठिकर भितर में आहे, कण कण में आहे। पंहिंजी सां बि जास्ती ग्लानी करे ॾींदा आहियूं। भॻवान खे सर्वव्यापी ठिकर भितर कण कण में चइणु पंहिंजे खां बि जास्ती ग्लानी करणु। मां तव्हांजी केतिरी निष्काम सेवा कंदो आहियां। मूंखे कुझु बि लोभ न आहे की पहिरियों नंबर ठहां न, ॿियनि खे ठाहिण में रहंदो आहे। इनखे चइबो आहे निष्काम सेवाधारी। तव्हां ॿारनि खे नमस्ते बि कंदो आहे। बाबा केतिरो निरहंकारी निराकारी निरहंकारी आहे न, कोई अहंकार न। कपिड़े आदि बि उहे ई आहिनि, कुझु बि बदिलियो न आहे। न त उहा माण्हू सॼी ड्रेस बदिली कंदा आहिनि। उन्हनि जी ड्रेस उहे ई साधारण आहे। फॉलोअर्स जी ड्रेस बि बदिलंदी आहे न, इन्हनि जी त उहा ई साधारण पहरवाइज़ आहे न, कोई फ़र्क़ु न आहे। ब्रह्मा बाबा शिव बाबा जॾहिं ब्रह्मा बाबा में आया त कोई फ़र्क़ु न। बाप बि चईंदा आहिनि मां साधारण तन वठंदो आहियां। उहो बि कहिड़ो जो ख़ुदि ई पंहिंजी जन्मनि खे न ॼाणंदो आहे की मां पुनर्जन्म कीअं वठां। हू त 84 लख चई ॾींदा आहिनि। ॿुधी ॿुधाई ॻाल्हियूं आहिनि, इन सां फ़ाइदो कुझु बि न आहे। बाबा चईंदा आहिनि जो ख़ुदि ई पंहिंजी जन्मनि खे न ॼाणंदो आहे, असां केतिरा जन्म वठंदा आहियूं। ब्रह्मा बाबा ख़ुदि ई न ॼाणंदा आहिनि। उहो त 84 लख चई ॾींदा आहिनि। सुनी सुनाई जो जेको चईंदो आहे उहो चईंदा रहंदा आहिनि। इन सां फ़ाइदो त कुझु बि न आहे न। डराईंदा आहिनि अहिड़ो कमु कंदव त गधो कुतो आदि ठहींदव। गांइ जो पूछ पकड़ण सां तरिजी वेंदो। हाणे गांइ किथां खां आई? स्वर्ग जी गांयूं ई अलॻि हूंदियूं आहिनि। हुते त गांयूं ॾाढी फर्स्ट क्लास हूंदियूं आहिनि। जीअं तव्हां 100% संपूर्ण आहियो त गांयूं बि अहिड़ी फर्स्ट क्लास हूंदियूं। श्री कृष्ण कोई गऊ न चराईंदो आहे। उन्हनि खे छा पई इहे सभु कमु करण जी। उन्हनि जा त ॾाढा दास दासियूं हूंदा न। हिते हुते जी हिते ऐं हुतां जी ब्यूटी ॾेखारींदा आहिनि। इहे हुतां जी ब्यूटी ॾेखारींदा आहिनि कि कृष्ण एॾी सुंदर हुई जो उन्हनि खे चराइण वेंदो। बाक़ी हीअं न कोई श्री कृष्ण कोई गऊं पालंदो आहे। श्री कृष्ण खे ग्वालो ठाहे छॾियो अथनि। किथे उहो सर्वगुण संपन्न सतयुग जो फर्स्ट प्रिंस ऐं किथे ग्वालो। कुझु बि सम्झंदा न आहिनि। छो जी देवता धर्म त हाणे आहे ई न आहे। इहे हिकु ई धर्म आहे जो प्रायलोप थी वेंदो आहे। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे ज्ञान मां तव्हां ॿारनि खे ॾींदो आहे। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। बाप चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे इहे ज्ञान ॾींदो आहे विश्व जो मालिक ठाहिण लाइ। बाबा चवनि था इहे हिकु ई धर्म आहे जो प्रायलोप थी वेंदो आहे। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे यज्ञ मां इहे ज्ञान मां तव्हां ॿारनि खे ॾींदो आहे। छो ॾींदा आहिनि बाबा? विश्व जो मालिक ठाहिण लाइ। मालिक ठही वियो पोइ ज्ञान जी दरकार न रहंदी आहे। ज्ञान हमेशह अज्ञाननि खे ॾिबो आहे। गायन आहे न, ज्ञान सूर्य प्रगटिया अज्ञान अंधेर विनाश। हाणे ॿार ॼाणंदा आहिनि सॼी दुनिया अंधियारे में आहे। केतिरा ढेर सत्संग आदि थींदा रहंदा आहिनि। इहे कोई भक्ति मार्ग न आहे। बाबा जे ज्ञान कोई भक्ति मार्ग न आहे। इहे त सदगति मार्ग आहे। हिकु बाप ई सदगति कंदा आहिनि। तव्हां भक्ति मार्ग में पुकारियो आहे कि तव्हां ईंदव त असां तव्हांजा ई ठहींदासीं।
बाप बिगर ॿियो न कोई, शुजी ताहीं ज्ञान सागर, सुख जा सागर, पवित्रता जा सागर, संपत्ति जा सागर आहियो। त जॾहिं तव्हां ईंदव त तव्हां बिगर कोई न, संपत्ति बि ॾींदा आहिनि, केतिरो मालामाल करे ॾींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा सां 21 जन्मनि जे लाइ झोली भरणु आहियूं, अर्थात नर सां श्री नारायण ठहिण आया आहियूं। बाबा सां नर सां श्री नारायण ठहिण लाइ आया आहियूं न। भक्ति मार्ग में कथायूं त ॾाढी ॿुधियूं, सीढ़ी हेठि उतरंदा ई आया आहियूं, चढ़ती कला कोई जी थी न सघे। कल्प जी आयु केतिरी लंबी चौड़ी करे ॾिनी अथनि, ड्रामा जी ड्यूरेशन के लाखों वर्ष चई छॾियो अथनि। हाणे तव्हांखे पतो पियो कल्प जी आयु केतिरी आहे, सिर्फ़ु 5000 वर्ष, मैक्सिमम 84 जन्म, मिनिमम 1 जन्म रहंदो आहे। पुठियां ईंदा रहंदा आहिनि, निराकारी झाड़ आहे न, पोइ नंबरवार ईंदा पाठ वॼाईंदा रहंदा आहिनि। असल में त असां निराकारी झाड़ जा आहियूं न, पोइ हिते पाठ वॼाइण ईंदा आहियूं। हुते सभु पवित्र रहंदियूं आहिनि, परंतु पाठ सभिनि जो अलॻि अलॻि आहे। ये बुद्धि में रखो, झाड़ बि बुद्धि में रखो। सत्युग खां कलयुग अंत ताईं ये बाप ई ॿुधाईंदा आहिनि। ये कोई मनुष्य असांखे थोरी थो ॿुधाए, अगरि मनुष्य खे ॿुधाइणो हुजे हा त पहिरियों खां ई ॿुधाइनि हा न। दादा बि न ॿुधाईंदा आहिनि, हिकु ई सतगुरु बाप सर्व जो सदगति दाता जॾहिं हिन सृष्टि ॾे अवतरित थींदा आहिनि तॾहिं उहे ई असांखे ॿुधाईंदा आहिनि। बाक़ी त सभु गुरू आहिनि भक्ति मार्ग जा, हिकु सतगुरु असांजी सदगति करण वारो आहे। केतिरा कर्म कांड कंदा रहंदा आहिनि, भक्ति मार्ग जो शो केतिरो आहे। रुंड जे पानी मिसल आहे, मृग तृष्णा समान आहे। हिन में ईअं फसल आहिनि जो कोई निकारण, कोई कढणु वेंदो आहे त ख़ुदि ई फसी वेंदो आहे। हिन में ईअं फसी आहिनि कि जो कोई कढणु वेंदो आहे त ख़ुदि ई फसी वेंदो आहे। इहे बि ड्रामा में न हूंदा, कोई नई ॻाल्हि कोन्हे। तव्हांजो सेकेंड बाय सेकेंड जो पास ईंदो आहे, सॼो ड्रामो ठहियलु आहे। जो सेकेंड पास थींदो आहे, सॼो ड्रामो ठहियलु आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असां बेहद जे बाप सां राजयोग सिखी, नर सां श्री नारायण विश्व जा मालिक था ठहूं। असां बेहद जे बाप सां राजयोग सिखी, नर सां श्री नारायण विश्व जो मालिक था ठहूं न, पूरे विश्व ते राज्य करण वारा। तव्हां ॿारनि खे नशो रहणो खपे। बेहद जे बाप 5-5 हज़ार वर्ष पोइ भारत में ई ईंदा आहिनि, अर्थात हर 5000 वर्ष पोइ भारत में ई ईंदा आहिनि। उहे शांति जो सागर, सुख जो सागर, ये महिमा पारलौकिक बाप जी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो ये महिमा बिल्कुलु ठीकु आहे। सभु कुझु हिक सां मिलंदो आहे, उहो ई दुखरता सुखरता जंहिंजे साम्हूं असां वेठा आहियूं। तव्हां पंहिंजे सेंटर ते वेठा हूंदव त किथे योग लॻाईंदा आहियो, बुद्धि में ईंदो आहे शिव बाबा मधुबन में, उन्हनि खे यादि कंदा आहियो। शिव बाबा ख़ुदि चईंदा आहिनि मां हिन साधारण बूढ़े तन में प्रवेश कयो आहे, पोइ भारत खे स्वर्ग ठाहिण लाइ, वरी खां भारत खे स्वर्ग ठाहिण लाइ मां ड्रामा जे बंधन में बंधल आहियां। तव्हां मुंहिंजी केतिरी ग्लानी कंदा आहियो। मां तव्हांखे पूजनीय ठाहींदो आहे। कल्ह जी त ॻाल्हि आहे, तव्हां केतिरा पूजा कंदा हुयो, तव्हांखे पंहिंजो राज्य भाग्य ॾिनो हुयो न, सभु गवाए छॾियो। हाणे वरी खां मां तव्हांखे विश्व जो मालिक थो ठाहियां। कॾहिं कंहिंजी बुद्धि में न वेंदो। इहा आहे दैवी गुण वारा देवता। त कोई मनुष्य आहे त मनुष्य ई कोई 80-100 फुट लंबा त न आहिनि। ईअं त न कि उन्हनि जी आयु वॾी आहे इन करे छत जेतिरा वॾा थींदा आहिनि। कलयुग में तव्हांजी आयु घटि आहे, बाप जी करे तव्हांजी आयु वॾी कंदा आहिनि। हिन करे बाप चईंदा आहिनि हेल्थ मिनिस्टर खे सम्झायो, चओ असां तव्हांखे अहिड़ी युक्ति ॿुधायूं था जो कॾहिं बीमार न थींदव। भगवान वाच्य पंहिंजे खे आत्मा सम्झी मामिकम यादि करो त तव्हां पतित खां पावन ठही वेंदव। भगवान वाच्य आहे, अगरि
तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झी बाबा खे बि निराकार रूप में यादि कंदव त छा थी वेंदो, तव्हां पतित खां पावन एवर हेल्दी थी वेंदो। असां गैरेंटी कंदा आहियूं, योगी पवित्र हूंदा आहिनि त आयु बि वॾी हूंदी आहे न। हाणे तव्हां राजयोगी राज ऋषि आहियो, असां हाणे राजयोगी राज ऋषि आहियूं। उहे सन्यासी त कॾहिं राजयोग सिखलाए न सघंदा आहिनि, उहे सन्यासी त कॾहिं राजयोग न सिखलाए सघंदा आहिनि। उहो त चईंदा आहिनि गंगा पतित पावनी आहे, हुते दान करो। हाणे गंगा में थोरी दान कबो आहे, परंतु पैसा विझंदा आहिनि, पंडित माण्हू खणी वेंदा आहिनि। हाणे तव्हां बाप द्वारा पावन ठहो था, बाप खे ॾींदा आहिनि छा? बाप खे ॾिबो आहे छा? कुझु न। बाप त दाता आहे। तव्हां भक्ति मार्ग में ईश्वर ग़रीबनि खे ॾींदा आहियो, गोया पतितनि खे ॾींदा आहियो। तव्हां बि पतित, वठण वारा बि पतित। हाणे तव्हां पावन ठहो था। हाणे असांखे ॾे बि पावन आत्मा, परमात्मा असांखे ज्ञान दान ॾिए थो त असां बि पावन ठही ॿियनि खे दान ॾियूं था न। हुते त वठण वारा बि पतित त ॾियण वारा बि पतित। पतित पतित खे ॾींदा त छा उन्नति थींदी? उहो पतित पतित खे दान कंदा आहिनि। कुमारी पहिरियों पवित्र हुई, उनखे बि दान ॾींदा आहिनि, मथो टेकंदा आहिनि, खिलाईंदा आहिनि, दक्षिणा बि ॾींदा आहिनि। शादी खां पोइ बर्बादी थी वेंदी आहे। डी सभु ड्रामा में न हूंदा, पोइ बि ईअं रिपीट थींदो। भक्ति मार्ग जो बि पाठ थियो न, सत्युग जो बि समाचार बाबा ॿुधाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे सम्झ मिली, पहिरियों बि सम्झ हुयो। शास्त्रनि में त भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि, उन सां मूंखे कोई बि पाईंदो न आहे। मां जॾहिं ईंदो आहे तॾहिं ई अची करे सदगति कंदो आहे। मां जॾहिं ईंदो आहे तॾहिं ई अची करे सदगति कंदो आहे सभिनि जी। सभिनि जी बाबा चईंदा आहिनि न, मां हिन योनियुनि जी बि सदगति कंदो आहे, प्रकृति जी बि सदगति कंदो आहे। ऐं मां हिकु ई बार अची करे पूरी पुराणी दुनिया खे नयो ठाहींदो आहे। मां ग़रीब निवाज़ आहियां, ग़रीबनि खे साहूकार ठाहींदो आहे। ग़रीब त झटि बाबा जो ठही वेंदा आहिनि, चईंदा आहिनि बाबा असां बि तव्हांजा आहियूं, इहे सभु कुझु तव्हांजो आहे। बाप चईंदा आहिनि ट्रस्टी थी करे रहो। बाबा सभु बुद्धि सां सम्झो, इहे असांजो न, बाप जो आहे। इन में ॾाढा सियाना ॿार खपनि। पोइ तव्हां घर में भोजन ठाहे करे खाईंदा आहियो, गोया यज्ञ सां खाईंदा आहियो, छो जी तव्हां बि यज्ञ जा ई आहियो न। तव्हां बि यज्ञ जा ई आहियो, सभु कुझु यज्ञ जो ई आहे। घर में बि ट्रस्टी थी करे रहंदा आहियो त शिव बाबा जी भंडारे सां ई खाईंदा आहियो। घर में बि अगरि ट्रस्टी थी करे खाईंदा आहियो त शिव बाबा जे भंडारे सां ई खाऊं था। परंतु पूरो निश्चय खपे हिन में मथां सिर न हावी। सभु कुझु शिव बाबा जो, पूरो निश्चय खपे। सभु कुझु शिव बाबा खे ॾेई छॾो। कॾहिं बि कंहिं चीज़ जी कमी हुजे, ज़रूरत हुजे त शिव बाबा खे चओ, शिव बाबा इहे खपे। वैसे त बाबा चईंदा आहिनि आपे ई मिली वेंदो आहे, खपे न। त बि पूरो निश्चय हुजिणो खपे कि असां शिव बाबा जे भंडारे सां खाऊं था। निश्चय में गड़बड़ थी त हरिश्चंद्र जो बि मिसाल ॾींदा आहिनि न, कोई एग्ज़ाम्पल बाबा ॾींदा आहिनि। बाबा खे त सभु कुझु ॿुधाइणो आहे। मां ग़रीब निवाज़ आहियां न, त बाबा चई कि मां ग़रीब निवाज़ आहियां न, मां ग़रीब गीता आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु। अधु कलाक भक्ति खां पोइ हाणे आख़िर मिलियो आहे तव्हांखे। अधु कलाक भक्ति खां पोइ हाणे मां अची करे तव्हांखे मिलियो आहे। बाबा चईंदा आहिनि कि हाणे ज्ञान जिंदाबाद आहे न। सत्युग ज़रूरु अचिणो ई आहे, सत्युग ज़रूरु अचिणो ई आहे। विच में संगम आहे जंहिंमें तव्हां उत्तम ते उत्तम पुरुष ठहींदा आहियो। तव्हां पवित्र प्रवृत्ति मार्ग वारा हुयो, पोइ 84 जन्म पोइ अपवित्र ठहींदा आहियो।
पोइ पवित्र ठहिणो ज़रूरु आहे। हाणे सभिनि खे अपवित्र खां पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। कल्प पहिरियों बि त ईअं ठहिया आहियो। कल्प पहिरियों जेतिरो पुरुषारथ कयो उहा कंदा ज़रूरु। 84 जन्म खां पोइ अपवित्र ठहींदा आहियो। पोइ हाणे बाबा असांखे वरी खां पवित्र ठाहिण आया आहिनि। कल्प पहिरियों बि तव्हां ईअं ठहिया आहियो। कल्प पहिरियों जेतिरो पुरुषारथ कयो उहो कंदा ज़रूरु। पंहिंजो वरसो वठंदा, साक्षी थी ॾिसंदा। जे इन करे असांखे पंहिंजो पुरुषारथ कंदा रहो। हीअं न सोचो हीअं हूअं न, साक्षी थी ॾिसो केरु केतिरो वरसो थो वठे। हर हिक खे खुली छूट आहे। जो जेतिरो ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदो, जो जेतिरी सेवा कंदो उनखे ओतिरो वरसो मिलणो ई आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां मैसेंजर आहियो, ॿियो कोई मैसेंजर पैगंबर हूंदा ई न आहे। सतगुरु सदगति करण वारो त हिकु बाप ई आहे। अन्य धर्मात्मायूं ईंदा आहिनि धर्म जी स्थापना करण, त गुरु कीअं ठहिया? उहो त धर्म जी स्थापना कंदा आहिनि। गुरु त सही राह ॿुधाईंदो आहे न। उहो त धर्म स्थापन करे ॿियो ई पंहिंजे ॿिया आत्मा आहिनि की उन धर्म में वठी करे हलंदा आहिनि, त ॿियो ई दुर्गति थींदी वेंदी आहे। धीरे 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 सदगति थोरी थींदी आहे, गिरती कला थींदी रहंदी आहे न। मां त सभिनि खे सदगति ॾींदो आहियां। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ सदा इन नशे में रहणो आहे कि शांती सुख संपत्ति जो सागर बाप असांखे मिलियो आहे। असांखे सभु कुझु हिक सां ई मिलंदो आहे। अहिड़े बाप जे सम्मुख वेठा आहियूं, उहे असांखे पढ़ाइनि था। पंहिंजो अहंकार छॾी ॿियो आहे। पंहिंजो अहंकार छॾी बाप समान निष्काम सेवा करणी आहे। निरअहंकारी थी करे रहणो आहे। मैसेंजर पैगंबर ठही सभिनि खे पैगाम ॾियणो आहे। बाबा चवनि था मैसेंजर पैगंबर ठही करे सभिनि खे बाबा जो पैगाम ॾियणो आहे। सभी आत्माउनि खे बाबा जो पैगाम मिले थो। सभी राइटियस थींदा था वञनि, सभिनि जी सदगति थींदी थी वञे। वरदान सर्व पदार्थनि जी आसक्ति सां न्यारो अनासक्त प्रकृति जी ठहो। अगरि कोई बि पदार्थ कर्मेंद्रियनि खे विचलित कंदो आहे, मतिलबु पंहिंजी और खींचंदो आहे, अर्थात आसक्ति जो भाव उत्पन्न थींदो आहे, त बि न्यारा न ठही सघंदा। मतिलबु जेसिताईं उहा चीज़ मिले न तेसिताईं हा ज़रूरी आहे, उहा अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन असांखे ईअं न कि असां घड़ी घड़ी उन चीज़ खे यादि कंदा रहूं। बसि जंहिं समय उहा चीज़ जी ज़रूरत थिए यूज़ करो, पोइ वापसि बाबा जे वटि सेवा करो। हीअं न उहा चीज़ ई घड़ी घड़ी मन में यादि ईंदी रहे, बुद्धि होॾे ई भॼंदी रहे, पोइ मन बि न लॻे। इच्छाउनि जी आसक्ति जो रूप छा आहे? इच्छाऊं ई आसक्ति जो रूप आहे। जंहिंसां इच्छा थींदी आहे न ईअं उहो ई आसक्ति जो रूप आहे। कई चईंदा आहिनि इच्छा न आहे लेकिन सुठो लॻंदो आहे असांखे। कई चईंदा आहिनि इच्छा न आहे लेकिन असांखे सुठो लॻंदो आहे, त इहा बि सूक्ष्म आसक्ति आहे। सुठो लॻंदो आहे, बसि उनखे ॾिसंदा रहो। हिन करे महीन रूप सां चेकिंग करो कि पदार्थ अर्थात अल्पकाल सुख जा साधन आकर्षित न कंदा आहिनि असांखे पंहिंजी तरफ़। इहे पदार्थ प्रकृति जा साधन आहिनि। जॾहिं असां इन्हनि सां अनासक्त अर्थात न्यारा ठहींदासीं, तॾहिं ई प्रकृति जी थींदासीं। सूक्ष्म चेकिंग कहिड़ी करणी आहे कि इच्छा त न आहे लेकिन सुठो लॻंदो आहे, अहिड़ो बि कुझु आहे
महीन रूप सां चेकिंग करो कि पदार्थ अर्थात अल्पकाल सुख जो साधन आकर्षित न कंदो आहे असांखे, मतिलबु घड़ी घड़ी उहो ई त यादि न ईंदो आहे। ये पदार्थ प्रकृति जो साधन आहिनि। जॾहिं हिन सां अनासक्त थी अर्थात न्यारा ठहींदासीं तॾहिं ई प्रकृति जी ठही सघंदासीं। त प्रकृति जी ठहिण लाइ हिन पदार्थनि सां न्यारा थी वञो, यूज़ कंदे हुए बि इन्हनि में आसक्ति न हुजणी खपे। स्लोगन आहे मुंहिंजे जे झमेलनि खे छॾे बेहद में रहो तॾहिं विश्व कल्याणकारी थी सघंदव। मुंहिंजे झमेले सां बेहद में रहो। मुंहिंजो न, सभु बाबा जो, सभु बाबा जा ॿार आहिनि, सभिनि जो ई कल्याण थिए तॾहिं असां विश्व कल्याणकारी ठही सघंदासीं। अच्छा, ओम शांति। त अॼु बाबा असांखे चई सभिनि खे राइटियस ठाहियो, सभिनि जी सदगति करो, आसक्ति न हुजे, अनासक्त ठही प्रकृति जी ठहो, विश्व कल्याणकारी ठहो ऐं सदा ई निरअहंकारी थी करे निष्काम सेवा करो। वैसे त बाबा ई निष्काम सेवा कंदा आहिनि, लेकिन असांखे बि पंहिंजो अहंकार छॾे करे बाबा जो सभु कुझु आहे उहा सम्झी करे सेवा कंदा हलो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।